नाज़रीन, नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते धरणो हंयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदअमनी वधी वञण बावजूद पुलिस तहरुक नाहे वरितो। अवांखे अहम ख़बर नाज़रीन ॾियूं पिया नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते धरणो हंयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदअमनी वधी वञण बावजूद पुलिस तहरुक नाहे वरितो। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी वई आहे। नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते धरणो हंयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदअमनी वधी वञण बावजूद पुलिस तहरुक नाहे वरितो। तफ़सील राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी वई आहे। जी, नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अॼु क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते ज़मीर मुगेरी, काशिफ कादी, ज़मीर ख़्याल ऐं ॿियनि जॻहियुनि में एहतजाजी रैली कढी वई आहे। रैली टैक्सी स्टैंड खां शुरू थी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां सिंधी तालका प्रेस क्लब जे अॻियां पहुती, जेके अॻवानी ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल ख़ासि तौर ते 2 हफ़्तनि खां, पर गुज़िरियल 6 महीननि खां नसीराबाद शहर खे ॾोहारियुनि जे हवाले कयो आहे, ॾोहारियुनि शहर खे टारगेट बणायो आहे। रोज़ानी जे बुनियाद ते शुरू थी रहियूं आहिनि, मोटरसाइकिल फुर कई थी वञे, दुकाननि में कहिड़ी दुकानदारनि खां वापारियुनि खां पैसा खसिया था वञनि ऐं हिन वक़्त ताईं पुलिस हिकिड़ो बि ॾोहारी गिरफ़्तार करे न सघी आहे, को बि ॾोह मोटाए न सघी आहे। उन्हनि चयो त हाणे शहरनि जो पुलिस जे मथां एतमाद ख़तमु थी चुको आहे। पुलिस मुआफ़िज़ वारो किरदारु अदा करण खां हाणे महरूम थी चुकी आहे। हिननि मुतालबो कयो त जेकी शुरू थियूं ॻोल्हियूं थियूं ऐं ताज़ो जेको रफ़ीक शेख जे मोबिकेश दुकान मां फुर थी आहे, जंहिंजा CCTV फुटेजिस बि मौजूदु आहिनि, उन्हनि में मुकमल तौर ते ॾोहारी नज़र अची रहिया आहिनि, पर उहे पुलिस गिरफ़्तार नथी करे सघे। हिननि मुतालबो कया त फुर थियल वारदातूं जेके बि आहिनि, मोटरसाइकिलूं, फुर थियल रक़मूं ऐं सोना जेवर, इहे बि वापसि कराया वञनि ऐं नसीराबाद में अमन जे क़याम खे यकीनी बणायो वञे। जी ठीकु है, अल्लाह बख्श, वॾी महिरबानी अवांजी।